नाज़रीन, दादू में गुरबत सबब गरीब बारड़ा पोरियो करण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था नवीद कुरैशी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, दादू शहर में हूँ तो सॼी सिंध जे अंदरि आहे, पर मां ख़ासि करे दादू शहर जी ॻाल्हि कंदुसि। दादू शहर में जेको ॿारनि खां पोरियो कराए पियो वञे, 15-20 रुपयनि जे करे ॿारनि जी ज़िंदगी तबाह कई पियो वञे। हुते ॿ जेके दुकानदार आहिनि, दुकान जा जेके मालिक आहिनि, इहो ॾिठो वियो आहे त ॿारनि सां फ़हिश हरकतूं कनि था। अचो हितां जा जेके दोस्त आहिनि, समाजी अॻवान आहिनि या दादू जा जेके शहरी आहिनि, उन्हनि खां पुछा कयूं उहे छा था चवनि। चाइल्ड प्रोटेक्शन डिपार्टमेंट की तरफा चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर डिस्ट्रिक्ट दादू इन लाइ जो का सो चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी एक्ट 2011 आयो है, जेके ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ जो का सौदारो ही कम करे पियो। उन में आहे त ॿारनि खां जेको जबरी पोरियो आहे या ॿारनि सां का ज़्यादती आहे, ॿार जेके गुम थियनि था या अर्ली चाइल्ड मैरिज आहे, माना उन लाइ कानून जेको आहे सो ठाहे वियो आहे एक्ट, उन ते जेको आहे सो अमल कयो पियो वञे। अफ़सोस आहे त जेको आहे दादू में कई शहरनि में इलाही दादू में इहो आहे त नंढड़ा मासूम ॿार जेके 10-15 रुपए ते वञी दुकाननि ते मज़दूरियूं कनि था। असां उनजी जेको आहे मुखालफ़त कयूं था। अॻे हिकिड़ो बिल पास थियो, कानून पास थियो असेंबली मां, त जेको नंढड़ो मासूम ॿार न पढ़ाईंदो उनखे जेको आहे सो जेल कस्टडी कयो वेंदो। असां हींअर बि इहो मुतालबो कयूं था त अहिड़ो कानून अचे जंहिंमें इहो थिए न मासूम ॿार खे तालीम ॾिनी वञे, जेको वालदेन तालीम न ॾींदो उन वालदेन खे जेल कस्टडी कयो वेंदो। ॿारनि जो बुनियादी हक़ आहे, उनजी तालीम बुनियादी हक़ आहे। पालना ॾिजे औलाद खे त उहो अदब ऐं इख़लाक़ वारो ॿारु थींदो आहे। उनखे बुनियादी हक़ माउ पीउ ॾींदो त उहो अदब वारो औलाद थींदो। महिरबानी करे असां अपील कंदासीं, जेको 10 ऐं 50 या 100 या 200 जे करे ॿार खे तालीम नथी ॾेई वञे, औलाद उन में बिगड़ी वञे थो, उन में चोरियूं सिखे थो, उन में पटड़ी था लही थो वञे। औलाद जा हुकूक जेके आहिनि माउ पीउ ते अञा घणा आहिनि। माउ पीउ अगरि हुकूक इहे पूरा कंदो त औलाद बि सुधरी वेंदी। सभ खां पहिरीं त इहो जेका सो असां हिकिड़ो महसूसु कंदासीं त जेके असां जूं शहर में जेके ज़िम्मेवारियूं आहिनि औलाद जे मथां, उहे कहिड़ियूं आहिनि। असां पंहिंजे औलाद खे चंद रुपयनि जे करे के अहिड़ा मुस्तहिक फैमिलियूं आहिनि या मुस्तहिक माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु 20 ऐं 30 या 40 रुपयनि जे करे उहे पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद करे उन्हनि खे उन्हनि दुकाननि ते नौकरीअ जे लाइ या उन जे कमकार जे हिसाब सां उते उन्हनि खे बीहारनि था। इन मां इहो आहे त उते ॿारु हथी को थी थो वञे, भला कम से कम उहो 40-50 जेको आणे थो हुनर सिखंदो, कम से कम वॾो हुनरमंद थींदो न। बाक़ी हिते तालीम आहे